जी नाज़रीन, खबरों जो सिलसिलो जारी है। ठज में अहम खबर शेयर कंदा। ठज में राजकोट डाटड़ो में वोण पटण खिलाफ हकदार हारी साण करे एहतजाज कियो। उन मौके ते फ़कीर मेहराब बामण, वडेरो मोहम्मद खान बामण, हारी इरशाद शीनो, मुराद शीनो, इमदाद शेख वारन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजे ज़मीन मां रात जे टाइम वोण पटिजी वञनि था। असां ज़मीन ते ख़र्च करे फसल तैयार कयो आहे, मगर बाअसर शख्स पाड़े वारा रात जे टाइम असांजे ज़मीन मां वोण पाड़ों पटे वञनि था। होॾां हारी मुराद चीनो ॿुधायो त असांजा वोण अॻ में बि 3 दफ़ा पटिजी विया आहिनि। असां पाड़े वारनि खे ॿुधायो हुयो, पर उन्हनि ॿुधी अणॿुधी करे छॾी, मगर हिन महिल असांजा वोण ख़र्च वठी करे तैयार थी विया आहिनि। जेकॾहिं कंहिंजी असां सां दुश्मनी आहे त असां सां विढ़नि, असांजे फसल उन्हनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे। उन्हनि मुतालबो कयो SSP खैरपुर SHO मीरवार खां त असांजे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे असांजे तैयार थियल फसल खे बचायो वञे। रिपोर्ट गुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़, ठरी मीरवा।